उस्तादनि जूं मारूं बि खाधियूं माना ही ॾोॾा कुटींदा हुआ इतबार करे ॾोॾा कुटींदा हुआ पर ग़लतियूं करे वेंदो पोइ हुन मूंखे हंटर सां मारियो साईं खे टंगो टाली करे खणी ईंदा हुआ इहो सिस्टम हुयो असां हिकिड़ो उस्तादु हूंदो असांखे त हर हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो चवंदो मच्छी मारे जो असांजे लाइ ख़िदमत बि कयूंसीं उस्तादनि खे ज़ोर बि ॾिनासीं उस्तादनि जूं मारूं बि खाधियूं पर अॼुकल्ह त मार बार सिस्टम ख़तमु थी वियो आहे पर असांजे दौर में अहिड़ी मार मिलंदी जो तव्हांखे छा ॿुधायां माना ही ॾोॾा कुटींदा हुआ इतबार करे ॾोॾा कुटींदा हुआ 6वीं क्लास में मूंखे अॼु ताईं यादि आहे साईं उस्ताद ख़ैर मोहम्मद मीरानी साहिबु असांजो उस्तादु हूंदो हुयो पोइ मैथमेटिक्स में मां कोशिशि कंदो हुउसि ॻोठ में वेंदो हुउसि ॻोठ वारनि खां अॻु में हिसाबु किताबु साईं खे ॾेखारियां पोइ मैथमेटिक्स में हर अक्सर ग़लती करे तकड़ जे करे न पोइ मूंखे चयो बाबा तकड़ न कर कोट बुटिया बुटा थोरो आहिस्ता आहिस्ता पर ग़लतियूं करे वेंदो पोइ हुन मूंखे हंटर सां मारियो साईं पोइ हंटर सां मारे पोइ नारो हणंदो अर्शूं लथा 4 किताबां चइनी किताबां कुझु न कीता जेको कीता हंटर कीता टाका कढायो हंटर जा वरी निशान असांखे माना पुठीअ ते खणी घर अचूं मां उस्ताद मारियो आहे बाबा तुंहिंजी ग़लती हूंदी माना पोइ बि पुठ असांजी न हाणे छोकिरो थोरो थो ग़लती करे हल बाबा वॾेरे वटि मास्तर जी माना उस्ताद सां प्रॉब्लम आहे असांजे दौर में बाबा ईअं न हूंदो वॾी मार खाईंदा हुआसीं इतबार करियो सुबुह जो केरु शागिर्द न ईंदो हुयो टीम ठहियलु हूंदी हेड मास्टर तरफ़ां उहो टंगो टाली करे असांखे खणी ईंदा हुआ मां टीम ठहींदो वरी न आयो आहे असांखे टंगो टाली करे घणा खणी ईंदो उहो असां शागिर्दनि खे टंगो टाली करे खणी ईंदा हुआसीं इहो सिस्टम हुयो मैट्रिक में पढ़ंदा हुआसीं साईं अब्दुलरहमान भुट्टो असांजो उस्ताद माना बंगुल हेड मास्टर हूंदो हुयो स्कॉलर बि पढ़ाईंदो असांखे एॾी ज़बरदस्त तवजो ॾींदो अब्दुल सत्तार वकील हूंदो उनजो पुटु हूंदो अब्दुल वहाब भुट्टो उहो पढ़णु वेंदो रते दरो साईं हुनजे वालिद वटि वियो चए इहा मुंहिंजी बेइज़ती आहे त मुंहिंजे ॻोठ जो छोकिरो रते दरे ट्यूशन पढ़णु वञे पोइ मां छाजो हेड मास्टर आहियां अहिड़े क़िस्म जा उस्ताद हूंदा हुआ जेके असांखे पढ़ाईंदा हुआ ऐं मां सम्झां थो हाणे बि उस्तादनि खे उहा ओनरशिप वठणु खपे जीअं उहो पुराणो रवाजु आहे ॿारनि ते वधीक तालीम ॾियणु खपे जीअं हीउ ॾिसो न ॿार जेको आहे न इहो हिकिड़ो मां सम्झां थो जीअं अछो गिलास हूंदो आहे न पाणी वांगुरु आहे इन ते सभु रंग चिटींदा आहिनि इन ते वालदेन बि रंग थो चिटे उस्ताद बि रंग थो चिटे हुकूमत बि रंग थी चिटे ऐं मुआशिरो बि रंग थो चिटे जेकॾहिं रिज़ल्ट बहितर अचे थो त ज़ाहिर पोइ पाणी साफ़ु नज़र ईंदो जेकॾहिं पाणी गदिलो थो नज़र अचे त ज़ाहिर पोइ रंग बहितर सां कोन चिटे असां चाहियूं था त असांजे ॿारनि जा रंग बहितर चिटिजनि जीअं उहे मुस्तक़बिल जा महिमार थियनि ऐं असांजे नौजवान में पोटेंशियल तमामु घणो आहे ऐं नथो सम्झां त असांजे जेको पोटेंशियल असांजे नौजवान में आहे उहो शायदि ई कमी हुजे मूंखे यादि आहे अब्दुलरहमान भुट्टो साहिबु असेंबली में बीहंदो ॾिसंदो त असेंबली मुंहिंजी मतिलबु केतिरा छोकिरा मिसिंग आहिनि पोइ हुनजी जांच वठंदो हुयो पोइ कॾहिं कॾहिं बरसाति ॻोठ कोट बुटो बंगुल दरे खां 4 किलोमीटर परे हूंदो हुयो असां 4 किलोमीटर पंधु वेंदा हुआसीं वरी 4 किलोमीटर पंधु ईंदा हुआसीं तॾहिं रोड बि ठहियलु हूंदो सड़क हूंदी हुई हवाई चप्पल पातल हूंदी कई वारी छिजी बि पए त कोई विच में असांखे मोची कोन मिलंदो जंहिंखां तव्हां ॻंढाए चलो मोची मिले बि सही पर पैसा ई कोन हूंदा ॻंढाइण जा पोइ हथ में चप्पल हूंदी पेरे उघाड़े ईंदा हुआसीं पेर सड़ंदा हुआ ड्रभनि था बि ईंदा हुआसीं माना इन सिचुएशन में असां गुज़रियासीं अंदाज़ो कयो लेकिन पोइ बि तालीम खे हथियार बणायोसीं हिकिड़ी ॾींहुं बरसाति थी ॻोठ जा सभु शागिर्द वापसि विया लेकिन मां स्कूल वियुमि साईं अब्दुलरहमान भुट्टो मूंखे ॾिसी कोट बुटे मारो अॼु हिकिड़ो शागिर्द आयो आहे ॿिया 12 शागिर्द न आया आहिनि मूंखे इल्मु हासिलु करिणो आहे इतबार कयो साईं अब्दुलरहमान भुट्टो जज़्बाती थी वियो चई ख़बर थी ॾिसी अंग्रेज़ हुजे हा तोखे ॾिसी अली हसन छा चयो विया मूंखे ख़बर न आहे चए थो द रेन वॉज फॉलिंग छमा छम छम द रेन वॉज फॉलिंग छमा छम छम देयर वॉज गोॾे जेॾी गप हाउ यू कोॾिया कम कम यादि आहे साईं जॾहिं असांखे माना एतिरो त प्यार से पाॿो सां पढ़ाईंदा हुआ हिकिड़ो डू एंड डज़ जो इस्तेमालु करे पूरो सम्झाए पोइ वरी 7-8 जुमिला लिखंदा चइबो आहे फिल इन द ब्लैक ऐं डू एंड डज़ खाल भरियो पोइ साईं अहिड़ो कंदो पहिरें में डू पवंदो बाक़ी जेके 6 जुमिला उन में डज़ पवंदो हुयो हिकिड़ो होशियारु छोकिरो तो कल क्लास जो हूंदो मंगी साहिबु हूंदो उनखे चवंदो भाई तूं हाणे एतिरो जल्दी ॿुधाए जेतिरी तुंहिंजी स्पीड आहे ऐं लिखंदो बि आसानु हुयो उहो छोकिरो साईं डू डज़ 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 हू जो शागिर्दु डज़ डज़ करे साईं रड़ियूं करे क्लास मां ॿाहिरि निकिरी वञे रुॻो इंट्रस्ट पैदा करण जे लाइ चई बाबा फायरिंग शुरू थी आहे भॼो वरी भॼी वञे वरी लिखंदो छिपंदो वरी अची वञे चई बाबा इहे डू डज़ डज़ वॾी फायरिंग थी काॾे वई वरी एक्सप्लेन कंदो ॾिठो त डू कीअं पवंदो आहे डज़ कीअं पवंदो आहे इहो हुई वे हुई हुनजी माना एक्सप्लेनेशन जी